नाज़रीन, असां मौजूद आहियूं टाउन कमेटी सुल्तानाबाद वार्ड नंबर 10 में, जिथे आज़ाद उम्मीदवार आसिफ ख़्वाजा असां सां गॾु मौजूदु आहे। हमेशह पीपी लाइ जंग जोटींदड़ अॼु हू आज़ाद तौरु इलेक्शन विड़ी रहियो आहे। आसिफ खां पुछंदासीं त अहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि जेके अञा ताईं हल कोन थिया आहिनि ऐं तव्हां उहे हल कीअं कंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी महिरबानी। भाऊ, असां वटि हिते बेसिकली जेको आहे पाणी जो मसइलो आहे, मिठे पाणी जो मसइलो आहे, उते आर ओ प्लांट जी ज़रूरत आहे, उहे मसइला रहियल आहिनि ऐं कुझु जेको ड्रेनेज जो वॾो मसइलो आहे ऐं इहे बि कुझु मसइला आहिनि जंहिंसां आवाम खे तमामु सख़्तु ज़रूरत आहे ऐं इहे इनशा असीं कामयाबु थी पोइ अलाह साईं जे हुकुम सां ई कराईंदासीं। ॻाल्हि इहा आहे त टाउन कमेटी सुल्तानाबाद न्यू बार्न बेबी आहे असांजी, ऐं उहा जॾहिं वजूद में आई अॻी टेन्यूर में त हिननि हिकिड़े असांखे टिकेट ॾिनी, सो काउंसलर ताईं रखियूं। असांजो पार्टी जो फ़ैसिलो जेको बि आहे असांजे अखियुनि ते असां का माना वालूशन न कई थी पार्टी डिसिप्लिन जी। हींअर छा थियो जो असांजा 3 वार्ड आहिनि, उन्हनि 3 वार्डनि ते हिकिड़ा जेको आहे सो नवां माण्हू उन्हनि कया जंहिंजो पार्टी सां को बि तालुक़ु न आहे ऐं असांजी कम्यूनिटी जे कंहिं हिकिड़े खे बि टिकेट न ॾिनो। पोइ असांजी कम्यूनिटी वारनि मूंखे भेण जो शौक़ु कोन हो, मुंहिंजो तव्हां ॿिए कंहिं दोस्त खे टिकेट ॾियो त हू भले कॉन्टेस्ट करे आओ की मैं नाज़ुम रहियो आहियां या हितां मूं इलेक्शनूं कयूं आहिनि। त हाणे पोइ बिरादरी जो इसरार हो त बाबा हाणे हीअ त ज़्यादती थी आहे। पंहिंजो सुल्तानाबाद जा धणी केरु असांजो इलाइक़ो आहे, असांजा राजबाग आहिनि, असांजा 3 ते वॾा ॻोठ आहिनि, वॾी असांजी मेजॉरिटी आहे, हिकिड़ी टिकेट बि असांजे अहिल न सम्झो। पोइ उन करे असां पंहिंजो जेको आहे सो बिरादरी जे मशवरे सां ऐं राज्यनि जे मशवरे सां मीटिंग को ठाहे थी भाऊ परवेज़ योताक ते। उते सभिनी चयो त भाउ पाण खे इलेक्शन विहणु खपे। पोइ असां सां गॾु हिंगोरा बि आहिनि, असां सां गॾु असांजी बिरादरी बि आहे, मेयो राजपूत बि असां सां गॾु आहिनि, ठाकुर बिरादरी बि असां सां गॾु आहे, उनखां अलावा भील बिरादरी बि असां सां गॾु आहे, मेघवाड़ कम्यूनिटी, मीरजत कम्यूनिटी, सभिनी जी मौजूदगी तव्हांखे ख़बर आहे। तक़रीबन 200 माण्हुनि जी गैदरिंग थी हुई उते ऐं उहो मीडिया शायदि आहे, उहो रिकॉर्डिंग पई आहे। पोइ उन्हनि चयो त भाउ हाणे पाण खे इलेक्शन विहणी आहे ऐं पोइ उन करे असीं इलेक्शन विढ़ूं पिया। जेको ॾिसो राइट आहे, इलेक्शन हिते जमहूरी हक़ आहे, हर कंहिंजो इलेक्शन विढ़ण जो हक़ आहे, उन करे असीं इलेक्शन में हिसो वठूं पिया। ख़दशा ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हिननि पहिरीं प्री पोल प्लानिंग हिननि जी इहा हुई त असांजी जेका डिलिमिटेशन में हिननि पंहिंजी मनमानी कई। उन सां छा थियो जो असां वरी REC रीजनल इलेक्शन कमिशनर वटि वियासीं, एतिरा दाख़िल कयोसीं, उहो असांजे हक़ में फ़ैसिलो आयो डिलिमिटेशन जीअं असांजो प्रोपोज़ हो ईअं थी।